नाज़रीन, पूरी सिंध जियां गंबट में भी सिंधी सकाफ़त जा रंग निराला थी पिया आहिनि। मुख़्तलिफ़ स्कूलनि में सिंधी सकाफ़त जे हवाले सां तक़रीबूं मुनक़िद करे क़दीम सिंधी सकाफ़त सां मोहब्बत जो इज़हार कयो पियो वञे। इन हवाले सां पेश आहे सिराज अब्बासी जी हीअ रिपोर्ट। रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली, रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 नारा। जिए सिंध जिए सिंध वारा जियन, सिंध टोपी अजरक वारा जियन। पूरी सिंध जियां सिंधी सकाफ़त के बेटा पेश करण लाइ ऑनलाइन इंडस टीवी जे सॾ ते गंबट में बि सिंध एजुकेशन फाउंडेशन जे तावण सां हलंदड़ मेराण मॉडल स्कूल क़ाइमदीन कलड़ो में सिंध जे सकाफ़त जो ॾियारो इंतहाई जोश जज़्बे ऐं मोहबत सां मल्हायो वियो। प्रोग्राम में सिंध जे नाले वारे शाइरनि, अदीबनि ऐं उस्तादनि समेत इलाइक़े जे मोअज़्ज़िज़ीन शिरकत करे प्रोग्राम खे सारायो। सकाफ़ती प्रोग्राम खे स्कूल जे शागिर्दनि ऐं उस्तादनि ईद जियां मल्हायो वियो। प्रोग्राम में स्कूल जे शागिर्दनि सकाफ़ती लिबास पहिरे पंहिंजे सकाफ़त सां मोहबत कंदे तक़रीरूं ऐं टेबलोज़ पेश करे खूब दाद हासिल कयो। स्कूल इंतजामिया पारां शागिर्दनि लाइ इनाम ऐं मिठाई पेश कई वई। महिमाननि सकाफ़ती हवाले सां ऑनलाइन इंडस टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असां ऑनलाइन इंडस टीवी जे सॾ ते मेराण मॉडल स्कूल में सकाफ़त जो ॾींहुं मल्हायो आहे, जिते असांजे शागिर्दनि कल्चर डे खे बहितरीन नमूने मल्हायो आहे। ऐं असां हिन कल्चर डे जे मौक़े ते पूरी दुनिया खे इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त असां सिंधी 5000 साल पुरानी सकाफ़त तहज़ीब जा वारस आहियूं। असीं महिमान नवाज़, अमुन पसंद, प्यार ऐं मोहबत जा पुॼारी आहियूं। असां खे घुर्जे त हिन वक़्तु इल्मु पिराए डिजिटल दुनिया में पंहिंजो नालो कमायूं। सिंध धरतीअ जी सकाफ़त क़दीमी आहे, जंहिंमें अजरक ऐं टोपीअ जो मान निमाया आहे। लतीफ़ सरकार जे हिन बैत सां साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करे। अॼु हिन जन्नत जहिड़ी सिंध ते सिंध जा उहे मारवड़ा, उहे जांगीड़ा हिकिड़ो तमामु रंगीन मंज़र पेश करे रहिया आहिनि, जंहिंमें उन्हनि जे मथे ते टोपी, कुलनि ते अजरक ऐं हिकिड़ो वॾो ख़ुशीअ जो समाउ आहे। जीअं ईद मल्हाइबी आहे, अॼु हीअ बि ईद जो ॾियारो आहे, जेको पंहिंजे सकाफ़त ॿोलीअ खे ज़िंदा रखण जे लाइ, पंहिंजो पाण खे ज़िंदा रखण जे लाइ जेको आहे सो सकाफ़त जो हुजणु लाज़मी आहे। असां पंहिंजी सकाफ़त जो वर्जा कंदा आहियूं ऐं असां पंहिंजे नसुल खे इहो ॿुधाईंदा आहियूं त असांजी सकाफ़त, असांजी तहज़ीब पुराणी आहे। असां सिंध जा माण्हू जेके अमुन ऐं भाईचारे वारा आहियूं ऐं गॾिजी हिकिड़ो अज़म कंदा आहियूं त हिन ॾींहं ते इहो अज़म था कयूं त तालीम जे तरफ़ जेको आहे सो विख वधायो, अमुन ऐं भाईचारो कयो ऐं सिंध जी जन्नत जहिड़ी सिंध खे जेको आहे सो अमुन जी धरतीअ जो गहवारो बणायो। सिंधियुनि माण्हुनि खे घुर्जे त जेको असांजो एको इतिहाद, मोहबत, भाईचारो आहे, महिमान नवाज़ी आहे, उन पंहिंजी सकाफ़त खे रवां दवां रखो। असां अॼु टोपी अजरक पाता आहियूं। असांखे वॾी ख़ुशी, असां तंहिंजे करे टोपी अजरक पाता आहियूं, किताब पढ़िया आहियूं। सिंधी माण्हू पाण में मुतहद थियो, साम्राज्य सिंध तबाह था कनि, की कजे बर्बाद सिंधियुनि खे धारिया वेठा सलाह था कनि। सो ही मुतहद थियण जो ॾियारो आहे ऐं सिंधी असां ही जेकी सकाफ़त आहे सदियुनि खां मल्हाईंदा पिया अचूं। अॼु असां सिंधियुनि लाइ ही अहम ॾींहुं आहे। हिन ॾींहं खे असां ईद जीअं मल्हायूं था पिया, जीअं ईद में सेलिब्रेट कंदा आहियूं, ईअं असां ही एकता बि जेकी आहे, एकता जो मक़सदु आहे ॿधी एको इताद। त हीउ जेको ॾियारो आहे सुहिणी सिंध जे हवाले सां, सिंध क़दीम आहे, सिंध आगाठी आहे, सिंध केतिरा ई वली बुज़ुर्ग, शाइर, अदीब, सूफ़ी ऐं केतिरा ई स्कॉलर, उस्ताद, शागिर्द ऐं केतिरा ई महान कलाकार पैदा कया आहिनि। सिंध सभिनी खे जनमु ॾिए थी। सिंध मां केतिरा ई जेको आहे सो सूफ़ी दरवेश थी गुज़रिया आहिनि, जिन इहो ई पैगाम ॾिनो आहे त सिंध अमुन जी धरती आहे। सिंध केतिरनि ई सालनि खां सिंध अमुन जी धरती आहे। सिंध जा माण्हू महिमान नवाज़ आहिनि, जेकी पंहिंजे तहज़ीब जे बका लाइ धरतीअ जी बका सम्झंदा आहिनि। सिंध जे वाण वस्तीअ में तइलीम खे आम करे नियाणियुनि जी तइलीम खे बि आम कयो वञे। असां ई असांजी नसुलनि जी बका ऐं अमुन जी सलामतीअ जो तहफ़ुज़ शामिल आहे। कैमरा टीम सां गॾु सिराज अब्बासी, ऑनलाइन इंडस टीवी, गंबट।